الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإلهكم إله واحد لا إله إلا هو الرحمن الرحيم إن في خلق السماوات والأرض واختلاف الليل والنهار والفلك التي تجري في البحر بما ينفع الناس وما أنزل الله من السماء من ماء فأحيا به الأرض بعد موتها وبث فيها من كل دابة وتسريف الرياح والسحاب المسخر بين السماء والأرض لآيات لقوم يعقلون. अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मुक़द्दस जे अंदरि फ़रमायो आहे व इलाहुकुम इलाहुं वाहिद, तव्हांजो माबूद यानी तव्हांजो ख़ुदा उहो हिकु ई आहे, ला इलाहा इल्लाहु, तंहिंजे करे इबादत जे लाइक़ बि उहा ई हिकिड़ी ज़ात आहे जेको रहमान बि आहे ऐं रहीम बि आहे। तव्हां असांजे मथां लाज़िम अची वञिजे थो जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात रहमान ऐं रहीम आहे त तव्हां असां इबादत बि उन ई हिकिड़े ख़ुदा जी कयूं, पूॼा बि उन हिकिड़े ख़ुदा जी कजे, इबादत बि हिकिड़े ख़ुदा जी कजे, छो त उहो ई रहमान ऐं रहीम आहे। रहमान यानी अणघुरियो अता करे, अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात तव्हां असांखे अणघुरियो अता करे पई, ऐं रहीम बि आहे यानी जेको घुरण सां ई अता करे। जॾहिं ॿारु ॼमे थो नंढड़ो त अखि कन नक चप दिलि दिमाग़ अल्लाह रब्बुल आलमीन उनखे अणघुरिया अता करे थो पियो। हालांकि ॿार खे इहा ख़बर न हूंदी आहे त अखि जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि, नक कन चप जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि, पर अल्लाह तबारक व ताला उनखे अणघुरियो ई अता करे छॾींदो आहे। रहीम बि आहे यानी इंसान अल्लाह रब्बुल आलमीन खां घुरे थो सिहत जवानी माल मिल्कियत दुनिया जूं जेके बि ज़रूरियात आहिनि अल्लाह ताला जे साम्हूं अची करे इंसान पेश करे थो पियो त अल्लाह तबारक व ताला उनखे अणघुरियो अता करे थो पियो। तंहिंजे करे पैदा बि उन ख़ुदा तव्हां असांखे कयो आहे, इबादत जे लाइक़ बि उहो ई रब्बुल आलमीन आहे। तंहिंजे करे इंसान ज़ात खे घुरिजे त इंसान पंहिंजे अक़ल मां फ़ाइदो वठे, अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत करे। जेकॾहिं इंसान अल्लाह ताला जो दरवाज़ो छॾे करे ग़ैरनि जे दरवाज़े ते वञी करे पंहिंजी इज़त वारी पेशानी खे झुकाईंदो त ज़ाहिर आहे पोइ अल्लाह जो दर छॾींदो त इंसान दर दर ते वञी करे धिका खाईंदो। त अल्लाह तबारक व ताला इन ॻाल्हि जे मथां त अल्लाह जी ज़ात अकेली आहे पंहिंजी कुदरत जे मथां दलाइल बि पेश कया आहिनि क़ुरान मुक़द्दस जे अंदरि। फ़रमाए त इन फ़ी ख़ल्क़ि समावाति वल अर्ज़, अल्लाह रब्बुल आलमीन आसमाननि खे पैदा कयो, ज़मीननि खे पैदा करणु फ़रमाए। 7 आसमान अल्लाह ताला पैदा कया आहिनि ऐं ॿी सूरत जे अंदरि ईंदो आहे त 7 आसमान वमिन फिल अर्ज़ मिसलून, यानी ज़मीनूं बि अल्लाह तबारक व ताला 7 ई पैदा कयूं आहिनि पर इंसान जे फ़ाइदे जे लाइ पैदा करणु फ़रमाए। छा इंसान खे जेको अल्लाह ताला अक़ल अता कयो आहे, इन अक़ल सां ई इंसान सोचे त अलाए त केतिरियूं सदियूं गुज़री चुकियूं आहिनि, इहे आसमान अल्लाह तबारक व ताला पैदा कया ऐं एॾो वॾो आसमान जेको तव्हां असांखे नज़र में अचे थो पियो, किथे बि अल्लाह तबारक व ताला इनखे बिहारनि जे लाइ को थूणी थंभो को दीवार न ॾिनी आहे। हालांकि तव्हां असां नंढड़ी ई जेकॾहिं जॻह ठाहियूं था पिया उनखे तव्हां असां दीवारूं ॾियूं था, उनजी छित खे मज़बूत करण जे लाइ पावा ॾियूं था, थंभा बिहारियूं था पिया, पर अल्लाह तबारक व ताला एॾे वॾे आसमान खे जॾहिं बिहारियो आहे त को बि अल्लाह ताला उनखे सहारो न ॾिनो आहे, बसि पंहिंजी कुदरत सां ई अल्लाह ताला उनखे बिहारियो। छा इंसान सोचे नथो सघे त एॾो वॾो आसमान अल्लाह तबारक व ताला जी कुदरत सां क़ाइमु बीठो आहे, यानी का त का ज़ात आहे न जेका एॾे वॾे आसमान खे बग़ैर थूणी थंभे जे बिहारियूं बीठी आहे। वल अर्ज़, ज़मीनूं बि अल्लाह ताला पैदा कयूं, 7 ज़मीनूं 7 आसमान अल्लाह ताला पैदा कया। जीअं हिन ज़मीन जे मथां मख़लूक ॾिसो पिया, भई ढोर ढगा में रिठ बकरी कुतो बिलो गॾा गाबो इंसान सभु चरंदा था वञनि, घुमंदा फिरंदा था वञनि पिया। तंहिंजे करे अल्लाह तबारक व ताला
ईअं ई आसमान ज़मीन जीअं हिन ज़मीन जे मथां मख़लूक़ात खे पैदा कयो अथई, ईअं ई हेठियुनि ज़मीननि जे मथां बि अलाह ताला मख़लूक पैदा कई आहे। उहा अलाह ई ॼाणे थो पियो, चूंकि अलाह जो लश्कर आहे, अलाह ताला ई ॼाणे थो पियो, उन्हनि खे खाराए थो, पीआरे थो, सिहत ॾिनई। तंहिंजे करे अलाह ताला जी कुदरत जे मथां वाज़े दलील आहे जो एॾा वॾा 7 आसमान 7 ज़मीनूं पैदा कयईं। वरी अॻिते रब साईं फरमाए थो वख़्तिलाफ़िल लैल वन नहार, राति ऐं ॾींहं खे अलाह ताला पैदा कयो आहे। कॾहिं तव्हां सां सोचियो आहे त भई बग़ैर जिस्म जे, उनखे जान बि न आहे, जिस्म बि न आहे, राति ॾींहं में दाख़िल थी वञे थी पई, ॾींहुं वरी राति में दाख़िल थी वञे थो पियो। इहा अलाह ताला जे मथां कुदरत जूं निशानियूं आहिनि। इहा अलाह ताला जी कुदरत कामिल आहे। ॾींहं खे राति में दाख़िल करे थो, राति खे वरी ॾींहं में दाख़िल थो करे छॾे पियो। तंहिंजे करे इंसानु अक़ुलमंद सोचे त अहिड़ी का ज़ात आहे जेका एॾे वॾे ॾींहं खे नंढड़ो थी करे छॾे पई ऐं एॾी वॾी राति खे वरी जेको अलाह तबारक व ताला ॾींहं में दाख़िल करे छॾे थो पियो। वल फुल्की लती तजरी फिल बार, ॿेड़ियूं जेके हलनि थियूं दरियाउनि जे अंदरि, उहे ॿेड़ियूं दरियाउनि जे अंदरि जेके हलनि थियूं पियूं, हालांकि पाणी जो कमु इहो आहे त पाणी ॿोड़े वज़न वारी शइ खे, पर एॾियूं वॾियूं ॿेड़ियूं हलनि थियूं पियूं, हज़ारे माण्हू वज़न खणी करे हलनि थियूं पियूं, पर अलाह तबारक व ताला जी कुदरत सां उहे दरिया में समुंदर में ॿुॾनि बि नथियूं पियूं। तंहिंजे करे ज़मीन आसमान खे ऐं राति ऐं ॾींहं खे जेको अलाह ताला पैदा कयो आहे, ज़मीन केॾी वॾी आहे, कॾहिं असां सोचो बि न आहे त भई एॾा वॾा मुल्क आहिनि जो जहाज़ उन में सफ़र करनि था पिया, घंटनि जा घंटा सफ़र करनि था, हिकिड़ो मुल्क क्रॉस करे पोइ ॿिए मुल्क में दाख़िल थियनि था पिया। ग़ालिबन हज़रत अब्दुल्ला इब्न अब्बास खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, हीअ जेका दुनिया जेका ज़मीन आहे उहा 29 हिसा आहे, 29 हिसा आहे, यानी 71 हिसा उहा वरी पाणी में अलाह ताला जी मख़लूक रहे थी पई। माना एॾी वॾी अलाह तबारक व ताला मख़लूक पैदा कई आहे, एॾी वॾी ज़मीन पैदा कई अथई, पोइ बि उन जे मथां 29 हिसा आहिनि। तंहिंजे करे इहे ॿेड़ियूं हलनि थियूं पाणी जे अंदरि, इंसाननि जे फ़ाइदे जे लाइ इंसान खे सोचणु घुरिजे त का त अहिड़ी ज़ात आहे जेका इन्हनि ॿेड़ियुनि खे सहारो ॾेई करे पाणी में हिकिड़ी जॻह खां ॿी जॻह ते मुंतक़िल थियनि था पिया। बिमा यनफ़उ नास, रब्बुल आलमीन फरमाए थो, या इंसान जे नफ़े जे लाइ मां रब पैदा कयूं आहिनि। वमा अनज़लल्लाहु मिनस समाई मिन माइन, आसमान खां रब साईं पाणी खे नाज़िल फरमाए थो पियो, पाक पाणी, अनज़ल मिनस समाई मान तहूरा, रब साईं फरमाए थो आसमान खां पाणी खे जेको मां नाज़िल कयो पाणी पाक आहे। पाक ज़मीन आसमान खां, पाक पाणी आसमान खां नाज़िल करे अलाह ताला इन ज़मीन खे आबाद थो करे पियो। फ़ाया बिल अर्ज़ बाद मौतिहा, ग़ैर आबाद ज़मीननि खे अलाह ताला आबाद करे थो पियो। कॾहिं तव्हां असां सोचियो आहे त इन ज़मीन जे मथां, ज़मीन त साॻी आहे, मिटी बि साॻी आहे, पाणी बि साॻियो ॾियूं था पिया, कॾहिं त खजी जो मेवो पैदा थिए थो, कॾहिं अंब पैदा थिए थो पियो, कॾहिं केलो पैदा थिए थो, कॾहिं सूफ़ पैदा थिए थो पियो। इहा अलाह तबारक व ताला जी कुदरत ई आहे। पाणी बि साॻियो, मिटी बि साॻी आहे, पर अलाह तबारक व ताला इंसान जे नफ़े जे लाइ मुख़्तलिफ़ मेवात खे, मुख़्तलिफ़ क़िस्म जा अनाज पैदा करणु फरमाए थो पियो। वबस फ़िहा मिन कुल्लि दाब्बा, रब साईं पंहिंजी कुदरत जे मथां दलाइल ॾिना, फरमाए त मां ज़मीन जे मथां केतिरा त क़िस्म जानवरनि जा पखिड़े छॾिया आहिनि, जेके जानवर घुमनि था पिया, के हलाल त के हराम जानवर घुमंदा था वठनि पिया, रिढ ऐं बकरी, मेंह, गऊं, गाबो तव्हां असां घर में बिहारियो आहे। कॾहिं सोचो आहे त अलाह ताला जी कुदरत जे मथां केॾी वॾी वाज़े दलील आहे इहा शइ, जो मेंह घर में बीठी आहे, उन मेंह जे पेट में छेणो बि पियो आहे, खून बि पियो आहे, पर अलाह तबारक व ताला उन खून ऐं छेणनि जे दरमियान मां मुस्लमाननि खे, पंहिंजे ॿाननि खे खीर पीआरे थो, साफ़ ऐं सुथरो। तंहिंजे करे इहा अलाह ताला जी कुदरत जे मथां वाज़े दलील आहे त वतसरीफ़िर रियाह, हवाऊं घुलनि थियूं पियूं, कॾहिं त नरम हवाऊं आहिनि, कॾहिं त सख़्तु हवाऊं घुलनि थियूं पियूं, कॾहिं त अहिड़ी हवा घुले थी जेका इंसान खे पसंदीदा आहे। जेकॾहिं उन हवा जे अंदरि अलाह ताला शिदत खे पैदा करे थो, सख़्ती में पैदा करे थो, तेज़ हवा घुले थी पई, त इहा हवा एॾी सख़्तु थी वञे थी जो वणनि खे पटे छॾे, घरनि जूं छतूं उॾड़ी थियूं वञनि पियूं। कॾहिं त ज़रे बराबरि अहिड़ा बि ज़िलज़िला अचनि था जेके सेकंड रिकॉर्ड, उन सेकंडनि जे अंदरि अलाह तबारक व ताला पूरे जे पूरे मुल्क खे जेको आहे तबाह थो करे छॾे, ॻोठनि जा ॻोठ तबाह थी था वञनि पिया। तंहिंजे करे अलाह ताला जी एरिया मख़लूक आहे हवा, असां उनजो बि मुक़ाबिलो नथा करे सघूं, एॾी वॾी ताक़तवर हवा आहे। इहा अलाह ताला जी कुदरत जे मथां कामिल दलील आहे। वसहाबिल मुसख़र बैन समाई वल अर्ज़, आसमान जे अंदरि अलाह तबारक व ताला ककर पैदा कया जेके आसमान ऐं ज़मीन जे दरमियान में बीठा आहिनि। रब साईं फरमाए थो बैन समाई वल अर्ज़, आसमान ऐं ज़मीन जे दरमियान में बीठा आहिनि। आसमान ऐं ज़मीन जे दरमियान में इहे ककर हलनि था, वरी अलाह ताला उन्हनि खे गॾु करे तह बता करे वरी उन जे अंदरि पाणी भरे थो पियो, वरी उहो पाणी ज़मीन ते वसे थो पियो।
जेकॾहिं अल्लाह तबारक व ताला हिकदमि इन पाणी खे आसमान खां नाज़ुल करे त पूरी जी पूरे रूए ज़मीन ते जेके इंसान जानवर रहनि था सभु ॿुॾी करे मरी वञनि, पर अल्लाह तबारक व ताला इंसान जे फ़ाइदे जे लाइ आहिस्ता आहिस्ता उन पाणी खे आसमान खां नाज़ुल करणु फ़रमाए थो पियो। वरी उन पाणी खे अल्लाह ताला ज़मीन जे अंदरि बतौर अमानत जे रखी छॾियो आहे। इंसान पंहिंजे फ़ाइदे जे लाइ जेतिरो वणेसि थो पियो उतां ज़मीन मां पाणी हासिलु करे थो पियो। कॾहिं त नलके जे ज़रिए सां पाणी कढे थो, कॾहिं त अलाह वरी बोरिंग जेको लॻो पियो आहे, कॾहिं मोटर लॻो पियो आहे, जेतिरी जंहिंखे ज़रूरत आहे ओतिरो पाणी जेको आहे न उतां ज़मीन मां कढी करे पंहिंजो नफ़ो हासिलु करे थो पियो। रब साईं फ़रमाए थो आयातिल क़ौमी याक़िलून, इंसान ज़ात अक़लमंद इंसान जे लाइ, अक़लमंद क़ौम जे लाइ रब साईं फ़रमाए थो मां इन जे लाइ निशानियूं रखियूं आहिनि। तंहिंजे करे इंसान ज़ात खे घुरिजे त इंसान इन मां सोचे, अक़ल पंहिंजे सां सोचे करे का एॾी वॾी कुदरत आहे जो पूरे जहान खे हलाए पई, त इंसान जे मथां लाज़िम अची वञिजे थो त इंसान अल्लाह तबारक व ताला जी इबादत करे। अल्लाह साईं इंसान ज़ात खे इज़त वारो करे पैदा कयो आहे। तंहिंजे करे बुज़ुर्गनि लिखियो आहे त अल्लाह तबारक व ताला इंसान जे चेहरे खे जेको पैदा कयो आहे न पंहिंजे हथनि सां पैदा करणु फ़र्क़ु, पंहिंजे रहमत वारे हथनि सां अल्लाह ताला ही इंसान जो चेहरो पैदा कयो आहे। पोइ इहो ई वजह आहे जेकॾहिं इंसान पीउ जेकॾहिं पुट ते कावड़जी पवे त अदीबनि जेकॾहिं उनखे मार ॾे त ॾेई सघे थो पियो, पर उन पीउ खे इहा इजाज़त न आहे जो उनखे मुंहं ते धकणे पंहिंजे खे। माउ जेकॾहिं धीउ ते कावड़जी पवे थी पई त अदीबनि उनखे मार ॾे त ॾेई सघे थी, पर माउ खे इहा इजाज़त न आहे चेहरे ते उनखे धकणे। उस्ताद जेकॾहिं शागिर्द ते कावड़जी पवे त अदीबनि जेकॾहिं उनखे मार ॾे त ॾेई सघे थो पियो, पर उनखे चेहरे ते धक नथो हणी सघे पियो, छो त अल्लाह तबारक व ताला चेहरे जे अंदरि इंसान जी इज़त रखी आहे। त हाणे एॾे वॾी इज़त वारो चेहरो इंसान अल्लाह जे दरवाज़े खे छॾे करे वञी कंहिं क़बर ऐं पीर ऐं फ़क़ीर जे साम्हूं झुकाए, ज़ाहिर आहे पोइ इंसान त उहो दर दर जा धिका ज़रूरु खाईंदो नी। तंहिंजे करे अल्लाह तबारक व ताला तव्हां असांजे मथां महिरबानी आहे। इंसान पंहिंजी इज़त वारी पेशानी खे वरी अची करे अल्लाह ताला जे साम्हूं जेकॾहिं झुकाए थो, यकीनन अल्लाह तबारक व ताला उनजा गुनाह माफ़ु करणु फ़रमाईंदो। तंहिंजे करे तव्हां असां सभई त गुनाहगार आहियूं, वरी बि अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां असांखे सिहत जवानी अता कया, सम्झ अता कयो आहे, अक़ल अता कया। तंहिंजे करे तव्हां असां मोटी अची करे अल्लाह रब्बुल आलमीन जे दरवाज़े ते जेकॾहिं तौबा इस्तिग़फ़ार कंदासीं, यकीनन अल्लाह तबारक व ताला तव्हां असांजा गुनाह माफ़ु करणु फ़रमाईंदो। तॾहिं रब साईं फ़रमायो अला आयातिल क़ौमी याक़िलून, अक़लमंद क़ौम जे लाइ मां रब निशानी रखी आहे ज़मीन ऐं आसमान में, राति ऐं ॾींहं जे अंदरि। बसि दुआ कयो त अल्लाह तबारक व ताला तव्हां असांखे सही सही रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, जेसीं ते ज़िंदा रखे अल्लाह ताला पंहिंजी इबादत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। या अज़ीज़ या गफ़ार या अरहमर राहिमीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आख़िरति हसना व क़िना अज़ाबन नार व क़िना अज़ाबल क़ब्र व क़िना अज़ाबल हश्र। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि